अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। अली हसन अब्बासी जी ख़िदमत में हाज़िर आहियां। जेकॾहिं मुंहिंजी ऑडियो पहिरियों दफ़ो ॿुधी रहिया आहियो त मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कंदा, बेल आइकन खे क्लिक कंदा, लाइक कंदा ऐं कमेंट बॉक्स में पंहिंजी राय खां आगाह कंदा। ज़िंदगी महसूस करण जो चौथों तरीक़ो, पंहिंजनि ढांचनि खे कॿटनि मां कढो। हर को माण्हू कॾहिं न कॾहिं त सोचे थो या हुन माज़ीअ में कुझु अहिड़ो, का अहिड़ी ॻाल्हि किथे थी हुजे जंहिं लाइ पोइ संदसि ख़्वाहिश हुजे थी त जे ईअं न कया हा त। असीं सभु ग़लतियूं कंदा आहियूं, पर जे अव्हां उन्हनि सभिनी शयुनि खे परे कंदे खेनि लिकाए रखो था त तव्हां ॾोह ऐं शर्म जो बार बि पंहिंजनि कुल्हनि ते खणो था ऐं गॾोगॾु उहो ख़ौफ़ बि रहे थो त मतां उहो ज़ाहिर नथी पवे। कॿाट खोलियो ऐं पंहिंजा ढांचा ॿाहिरि कढी अचो। खेनि हवा खाइण लाइ ॿाहिरि अचण जी दावत ॾियो। हर हिक जो इत्मीनान सां जाइज़ो वठो। जेको इलाज ॻोल्हे सघो था त कयो, खेनि पोइ सुकून सां रहण ॾियो। तव्हांजी तवानाई वधी वेंदी ऐं अव्हां हैरत अंगेज़ महसूस कंदा।